अलमारूफ मिठड़ो साईं जे चालीह जे इसाले सवाब जे प्रोग्राम में हीअ अज़ीम आलीशान इज्तिमा महफ़िल मुनक़द कई वई आहे, जंहिंजो आगाज़ असां हिन वक़्तु क़ुरान करीम जे पाक तिलावत सां कंदासीं। उन खां बाद में इंशाअल्लाह नात शरीफ जो सिलसिलो शुरू थींदो। क़ुरान करीम जे तिलावत जे लाइ आऊं अर्ज़ रखंदुसि हिन दरबार आलिया करमपुर शरीफ जा उस्तादुल हुफ़ाज़ हज़रत हाफ़िज़ साईं मेहर अली करमी साहब जी खिदमत में पाण ईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं क़ुरान करीम जी तिलावत करे हिन बाबरकत महफ़िल जो आगाज़ करण फरमाईंदा। हाफ़िज़ मेहर अली। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. أولئك
وأولئك عليهم مهتدون. صدق الله العلي العظيم. जेके दोस्त सामो वेठा आहियो कुरान करीम जी तिलावत थे या नाज़ शरीफ थे त सुभान अल्लाह जो आवाज बुलंद होजे, चो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिल वलीअ जे आस्थाने ते अल्लाह जे कामिल वलीअ जे सामो तवां सां वेठा आहियूं। अल्लाह जे रहमत जो वॾफड़ो मींहुं वसे थो पियो। अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत सां हिन बाबरकत महफिल जो आगाज थी चुको आहे। नाज़ शरीफ जे लाइ अर्ज़ रखंदुसि, साईं क़िबला मोहम्मद हसनुल्लाह साहब जन जा दोस्त आहिनि, काफ़ी तबलीग में साईं सां गॾु हलिया आहिनि। दादू शहर जा मशहूर नात ख़्वान आहिनि। साईं हाजी शेरल साहब जी ख़िदमत में पाण ईंदा, तव्हां असांजे साम्हूं नाज़ शरीफ जो नज़रानो पेश कंदा, चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लिम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह लख बिस्मिल्लाह जान जी जुड़े बई पैर भरे तू सेज ते सोना वे घड़ी ही जमायत तू जो तवाफ करे का शायद सही सुकून वठो ऐं ठप जमायत जो हाँ उठरे हिन गड जानी ले मीरल गिलाल प्यो प्यो फुटे जो दुआऊं घुरे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लिम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। साईं तुझो शान बयान मदीन जा घोट तुझो शान बयान उते आहे कबो जाते बुधंदड़ साहिब ईमान हुजे बेअदब ज्ञान बयान कबो भली रहिस को खान खान हुजे जंहिंजो सागिया उन जो सब कुछ भली दुश्मन पाकिस्तान हुजे उनखे लहर लोडो नवा मीरल गिलाल जिसा राज़ी मदीन जो जान हुजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लिम अलैका या हबीब अल्लाह। वो मुझा मदीन जा साईं मुझी सारे लहे जो वो मुझा मदीन जा साईं मुझी सारे लहे जो वो मुझी सारे लगे जो साईं वठूं डाली हली जो मुझी सारे लगी जो साईं वठूं डाली गली जो ओ मुझा मदीन जा साईं मुझी सारे लगे जो ओ मुझा मदीन जा साईं मुझी सारे लगी जो वो मुझी सारे लगी जो साईं वठूं डाली गली जो मुझी सारे लहे जो
ओ वठू नाले गली जो ओ मुझा मदीन जा मीर मुझी सारे लहे जो जेको हिसाब किताब वारो दिगाड़ो दो जेको हिसाब किताब वारो दिगाड़ो दो जेको इनाम आज़ाब वारो दिगाड़ो दो जेको इनाम आज़ाब वारो दिगाड़ो दो ओ मुझा मदीन जा मीर मुझी सारे लगे जो ओ मुझा मदीन जा घोट मुझी सारे लहे जो उते बुरा बदकार तुझे पेश पवंदा उते बुरा बदकार तुझे पेश पवंदा उते बुरा बदकार तुझे पेश पवंदा जिथे नबी ऐं रसूल नरसी नरसी चवंदा जिथे नबी ऐं रसूल वो नरसी नरसी चवंदा ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लगे जो ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लगे जो हूं तो जन बोझी दिया कोन केरु कहीं जो हूं तो जन बोझी दिया कोन केरु कहीं जो केर घुरंदो उन दिया भला खैरु कहीं जो केरु घुरंदो उन दिया भला खैरु कहीं जो ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लगे जो ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लहे जो चूडे चूंडे पहजा नेके रबी साई खाना दो चूडे चूंडे पहजा नेके रबी साई खाना दो असा जड़ो बदे हाल वो भला के वण दो असा जड़ो बदी हाल वो भला के वण दो ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लहे जो ॾिसो असां जन ऐब दिन चमन सदके ॾिसो असां जन ऐब ओ दिन चमन सदके नूरी नवाज़ हुसैन वो प्यारे हसन सदके ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लही जो ओ मुझा मदीन जा मोर मुझी सारे लगी जो वो मुझी सारे लगी जो साईं वठू नाली गली जो ओ मुझा मदीन जा सायो मुझी सारे लहे जो हियो अखरो अज़मीर सदा कबूल कजो हियो अखरो अज़मीर सदा कबूल कजो पंज नूरान निगाह साईं नज़ीर कजो ओ मुझे साईं जा फकीर लारियूं भरजी आयूं ओ मुझे साईं जा फकीर लारियूं भरजी आयूं लारियूं भरजी आयूं फकीरो बिस्मिल्लाह आयूं लारियूं भरजी आयूं ओ फकीरो बिस्मिल्लाह आयूं ओ मुझे मुर्शिद जा फकीर लारियूं भरजी आयूं ओ मुझे पीर जा फकीर लारियूं भरजी आयूं ओ लारियूं भरजी आयूं फकीरो बिस्मिल्लाह आयूं लारियूं भरजी आयूं फकीरो बिस्मिल्लाह आयूं ओ मुझे मुर्शिद जा फकीर लारियूं भरजी आयूं सभी चो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही होया साईं नाथ खान हाजी शेरल साहब जिन तवाई असांजे सामो नाज़ शरीफ जो नजरानो पेश कयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान आहिन जो अज तवाई असा दरबार आलिया करमपुर शरीफ में गड थी अल्लाह जे कामिल वली जे हिन चहलम वारे हिन अजीम शान प्रोग्राम में शरीक थिया आहियूं यो अल्लाह जो एहसान आहे चो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मेहमानाने गिरामी तशरीफ थींदा था वजन इंशाअल्लाह हिन नूरानी स्टेज ते तवाई असा के हिक ही वक्त में
अल्लाह जे कामिल वलियन जो सैयद सगोरन जो आलिमन जो ऐं तवाई असा जे दिलन जा दिलबर सोहना दिलबर साईं चो सुभान अल्लाह। जस हुजे साहिबजादा साईं मखदूम खादिम हुसैन साहब अंसारी करमी जन के अल्हम्दुलिल्लाह पीरे तरीक़त साहिबजादा साईं मोहम्मद जमान साहिबजादा साईं पीर मुफ्ती मोहम्मद इलाही बख्श अल मारूफ पुनल साईं साहिबजादा साईं प्रोफेसर सईद अमन साहब जन पंहिंजी कोशिश से पंहिंजी मोहब्बत से पंहिंजे वालिद गिरामी जो है अजीम इज्तिमा को ठाए करे तवा असा के घुराए हिकड़े स्टेज ते हेतरन अल्लाह जे वलियन ऐं आलिमन जी ज़ियारत कराई आहे। इहो साईं वरन जो एहसान आहे चो सुभान अल्लाह। हिन वक्त नाज शरीफ जे लाइ अर्ज़ रखंदुसि नात खान फकीर समीउल्लाह साहब करमी जी खिदमत में पाण ईंदा ऐं नाज शरीफ जो नजरानो पेश कंदा। जेके दोस्त दरवाजे ते बीठा आहिनि उन जी खिदमत में अर्ज़ा त साम्हूं अची वेहो, इंतजामिया वारनि सां सहकार कयो, दरवाजे ते रश न कयो। अल्लाह सल्ले अला करे मिना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला शफी दिल के चैन करार मिलियो जॾहिं सलातो सलाम पढ़ में आका जो दीदार थियो जॾहिं सलातो सलाम पढ़ में आका जो दीदार थियो नाहे फिकिर ज़माने में शफ़ात दी उम्मीद है हसनैन जनाने में शफ़ात जी है हसनैन जनाने में सभी मोहब्बत मिली पड़ा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा अण नाम लबल ए मोहम्मद जो अखड़िल मालुड़े को हारींदा असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा है जिते थींदो ज़िक्र नबी आहे उते रहमत
रब जी वसंदी आहे है जिते थींदो ज़िक्र नबी आहे उते रहमत रब जी वसंदी आहे कर याद पंजे सखी सरवर के इयां घड़ियूं आयूं घारींदा असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा असां दीवाना मिठे अरबीअ जा हर दम हो सजण खे सारींदा है महबूब खुदा जो नूर आहे हर दम हाज़िर तो हुज़ूर आहे है महबूब खुदा जो नूर आहे हर दम हाज़िर तो हुज़ूर आहे जेको न मञे हिन ॻाल्हि खे तो तंहिंखे भर में नायूं विहारींदा असां दीवाना मिठे अरबीअ जा हर दम हो सजण खे सारींदा असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा जंहिंखे बि साईं सां प्यार आहे तंहिंखे ॻणती न कयार आहे जंहिंखे बि साईं सां प्यार आहे तंहिंखे ॻणती न कयार आहे हशर वेल साईं उन सभिनी जो जन्नत ॾे वाग वराईंदा असां दीवाना मिठे अरबीअ जा हर दम हो सजण खे सारींदा असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा है महमूद घड़ी अच्छा थींदे जॾहिं अमलनि जी तब छा हूंदे है महमूद घड़ी अच्छा हूंदे जॾहिं अमलनि जी तब छा हूंदे है महमूद घड़ी अच्छा हूंदे जॾहिं अमलनि जी तब छा हूंदे ॾिसी उम्मत खे उन ॻणतीअ में जॾहिं आगो नीॾो निहारींदा असां दीवाना मिठे अरबीअ जा हर दम हो सजण खे सारींदा हाणे नामुल पर मुहम्मद जो अखिड़ मालड़े हारींदा असां दीवाना मिठे मदनीअ जा हर दम हो सजण खे सारींदा असां दीवाना मिठे अरबीअ जा हर दम हो सजण खे सारींदा सभई चो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हे नूरानी प्रोग्राम जारी ऐं सारी आहे असां आशिक़ रसूल स्काउट फोर्स दादू जे इंचार्ज नौजवान मोहतरम इरफान अली मोहम्मदी नक्शबंदी ऐं फ़कीर अरबाब अली करमी के पंहिंजे टीम ते अचण ते हिन प्रोग्राम जे अंदर ड्यूटी सरंजाम ॾियण ते खुशामदीद चऊं था हिन वक्त चंद मिनटन जे खिताबे लाजवाब जे लाए अर्ज रखंदुस सुने महबूब मुर्शिद दिलबर साईं जा नवाजुन निगाहुन जा नवाजिल हजरत अल्लामा सैयद मौलाना खलीफा गुलाम फारूक करमी दामत बरकातुल आलिया
मरखपुर दादू वारनि जी ख़िदमत में पाण ईंदा तव्हां असांजे साम्हूं चंद मिंटनि जो ख़िताब करण फरमाईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं बयान करण फरमाईंदा त साईं जंहिं शख्सियत जे चहलम जे हिन प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं साईं जन जी ज़िंदगी ते इंशाअल्लाह रोशनी विझंदा आलिम आहिनि ऐं तव्हां असांजे ईमान में इज़ाफ़ो फरमाईंदा चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व कूनू मअस्सादिकीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जीवकार मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो हिन चहलम शरीफ जे प्रोग्राम में अचण वारा मुंहिंजे महबूब मुर्शिद सुहिणे दिलबर साईं जा फ़क़ीरो ऐं असांजा करमी भाइरो अल्लाह जा लखे एहसान जो असां हिक अल्लाह जे वलीअ जे चहलम शरीफ में शरीक आहियूं चओ सुभान अल्लाह। कुरान मजीद जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनो ए ईमान वारो इत्तक़ुल्लाह डिजो मु अल्लाह का वकूनू मअस्सादिकीन ऐं मुंहिंजे सचन बानन सां गॾिजी वञो। पुट हेॾे तवजो मुंहिंजे सचन बानन सां गॾिजी वञो। यकीनन सूफी बासफा पीरे तरीक़त रहबरे शरीयत साईं मोहम्मद हसनुल्लाह अल मारूफ मिठड़ो साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिद मुरब्बी कुदवतुल औलिया ज़ीनतुस सुलहा हजरत क़िबला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जी संगत में रहा, सदाकत वारी महफिल में रहा, दोस्ताने मोहतरम सच्चाई वारी महफिल में रहा। नतीजो उहो निकतो जो अज अल्लाह जी रहमत मज़ार जे मथा पे थी वसेस चओ सुभान अल्लाह। अज ही अल्लाह जे कुरान जी महफिल थिला हिते अल्लाह जा वली जलवानुमा थींदा, बयान थींदा, खिताब थींदा। यकीनन साईं जो रूह बज खुश है जो हेडी अजीम आलिशान महफिल संदस जे बचड़न सजाई आ चओ सुभान अल्लाह। यकीनन अज फुकरा जमात करमी जमात अल्लाह अल्लाह करण वारा अज हिते गड थिया आहिनि। अज सादिकीन जी जमात गड थी आ उहे सादिकीन जेकी पाण सां सच्चा पंहिंजे रब सां सच्चा पंहिंजे महबूब मदीने वारे ताजदार सां सच्चा पंहिंजे मुर्शिद मुरब्बी सां सच्चा वरी जो सुभान अल्लाह। हजरते साईं मिठड़ो साईं रहमतुल्लाह अलैह यकीनन पंहिंजे मुर्शिद जी सदाकत वारी महफिल में रहा। उनजी महफिल जो नतीजो निकतो जो पाण बेहतरीन अंदाज में खिताब कंदा हा, बेहतरीन अंदाज में मिठड़े आवाज में बयान करे उम्मत मुसलमान जो इस्लाह फरमाईंदा हा। कई फकीरन जो जमात जे अंदर मोहब्बत जो समायल हुई साईं जी छोजो तो साईं जो आवाज ते बारी शरीफ में बुधंदा हो तो केडो मजो इंदो हो चओ सुभान अल्लाह। पई राहत इंदी ही मिठड़ो आवाज जबान ते जारी थींदो हो तो पूरी जमात में मोहब्बत छाइजी वेंदी चओ सुभान अल्लाह। मुझा अजीजो दोस्तो हजरते गालिबन शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे फरमाए सोहबते साले तुरा साले कुलंद
सोहबते सालिह ताले तुरा ताले कुलंद चवे थो त सोहबत सालिहीन जी अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह दे प्यारन जी सोहबत तोखे सालिह बनाए छड़ींदी सालिहीन जी सोहबत तुझे अंदर अल्लाह जी मोहब्बत समाए छड़ींदी अल्लाह दे रसूल जी मोहब्बत समाए छड़ींदी अल्लाह उनजे महबूब महबूबन जे महबूब लजपाल नबी जी मोहब्बत समाए छड़ींदी सालिहीन जी संगत में अचण सा अल्लाह जे वलियन जी मोहब्बत तुझे सीने जे अंदर अची वेंदी अल्लाह वारन जी मोहब्बत जड़े तुझे सीने में अची वेंदी पो वडन जो अदब भी तोखे नसीब थी वेंदो अल्लाह दे घर जो पंधड़ो भी तोखे नसीब थी वेंदो पंज वक्त नमाज जी सआदत भी तोखे नसीब थी वेंदी अल्लाह दे जिक्र जी चाशनी भी तोखे नसीब थी वेंदी दिल ठरे दी चओ सुभान अल्लाह यो सजो दारो मदार आहे सोहबत जो पुट सोहबत हासिल कंदासी इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा बुधायो एक जमाना सोहबते बा औलिया बेहतर अज सद सात पेरिया हिते केतरा अल्लाह जा वली गड थींदा असां मुर्शिद मुरब्बी महबूब दिलबर साईं सुभान अल्लाह महबूब मुर्शिद दिल सर साईं चलवानो मा हुंदा बुधा 2 कलाक या 3 कलाक सुने जी मजलिस में हुंदे हुजूर अल्लाह दे प्यारे बाने चयो त जेको हिकड़ी घड़ी अल्लाह जे साले बने सा गुजारे होडा 100 साल पेरिया इबादत करे जे में रियाव न हुजे देखाव न हुजे 100 साल जी इबादत हिकड़े पासे अल्लाह दे वली जी मोहब्बत सोहबत हिकड़े पासे भागन वाला हूँ दोस्तों तवानी वरी मेहरबानी जो कुर्ब जा कदम भरे आया हो इंशाअल्लाह अन करीब अल्लाह वारन जा दीदार थींदा इंशाअल्लाह गुफ्तार बुधंदो मुर्शिद कामिल जा जलवा हुंदा इंशाअल्लाह मिठड़े साईं दे खुदा जी रहमत हुंदी बेड़ा ही पार वमा तौफीकी जंजी दिल ठरी आ चवे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही होया हजरत अल्लामा सही मौलाना खलीफा गुलाम फारूक करमी दादू मरखपुर शरीफ वारा जिन तवाई असा जे सामो बेहतरीन अंदाज में खिताब करण फरमायो मेहड़ खायल मशहूर नात ख़ान फकीर सआदत अली करमी जी खिदमत में अर्ज रखंदुस पाण ईंदा तवा असा जे सामो नाज शरीफ जो नजरानो पेश कंदा जेके दोस्त बीठा आयो ओए मोहब्बत सा अकीदत सा पेनी जगह ते वेही रहो इंतजामिया सा सहकार कयो साईं फकीर सआदत अली करमी सच्चो सुभान अल्लाह सब इश्क मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम हबीब अल्लाह चो सुभान अल्लाह शान बयान उते आकबो जिथे बुधंदड़ साहिब ईमान हुजे बेअदब अग्यों न बयान कबो तोड़े रेस या खाने खान ओ जे जो साइया जो साइया तह जो सब कुछ आ भली दुश्मन पूरो पाकिस्तान हुजे
तंखे लहर न लो डो अमीर ले हुर गुराजी मदीने जो जान हुजे चो सुभान अल्लाह जंहिंखे ॻाल्हाइणी थी भई हथ मथे करे चो सुभान अल्लाह ओ मुख मारू मुंहिंजा विछड़ी वया ओ मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ एड़ा ॾींह मूले एड़ा ॾींह मूले किस्मत कया ओ किस्मत कया मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ घणा साल मुबी गुजारो हो जैसा ओ हाणे थियो विछोड़ो बि मुंहिंजो बि तंहिंखां ओ सियड़ा अखियुनि खे ओ सियड़ा अखियुनि खे ॾाढा रहिया ओ ॾाढा रहिया मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ नंढपणे जो नातो दुखियो विसारणे ओ पंहिंजे खां दूरी दुखियो गुज़ारणे ओ सूर मुंहिंजा साथी हाणे थिया ओ हाणे थिया मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ एड़ा ॾींह मूले किस्मत कया ओ किस्मत कया मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया ओ मुख मारो मुंहिंजा विछड़ी वया सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही हुया साईं फ़कीर सआदत अली करमी मेहड़ वारा जिन तवां असांजे साम्हूं गज़ल पेश कयो
बराबर ही आस्ताना हे दरबार आलिया करमपुर शरीफ बराबर मौजूद आहे। अल्लाह जी रहमत आहे पर उहे बोलींदड़ पखी अज तवां असांजे साम्हूं मौजूद ना आहिनि। मुंहिंजा दोस्तो तवां असां खां विछड़ी करे मदीने वारे साईं जी कचहरी में पहुंची चुका। उन अल्लाह जे वली कामिल जो जिंदगी मुबारक पूरी जिंदगी अल्लाह जे जिक्र करण में मदीने वारे जी सुन्नत ते अमल करन दे गुजरी आहे। चो सुभान अल्लाह। रब्बे जुल जलाल जे पाक कुरान फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम, तवां मु अल्लाह जो जिक्र कयो त मां रब वरी तवां जो जिक्र कया। नथा चो सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पूरी जिंदगी बुजुर्ग साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत सूफी बासफा आलिम बा अमल साईं वली इब्ने वली साईं साहिबजादा पीर मोहम्मद हसनुल्लाह अल मारूफ मिठड़ो साईं रहमतुल्लाह अलैह पूरी जिंदगी अल्लाह जो जिक्र कयूं, मस्जिद के आबाद कयूं। हिन दरबार जे मदरसे में हाफिज़न ऐं आलिमन जो दर्स दींदे पंहिंजी जिंदगी गुजारे अज तवां असांजे साम्हूं कब्र अनवर में मौजूद आहिनि। पर अल्लाह ताला उहो सिलो इहो ॾिनो जो हज़ारे माण्हू गॾु थी उन शख्स जो जिक्र था कनि जिन अल्लाह जो जिक्र कयो आहे। रब्बे जुल जलाल फरमायो इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। ए दुनिया वारो तवां चओ था त तवां जे नज़रुनि में को मिनिस्टर इज्जत वारो आ, को जमींदार इज्जत वारो आ, को वडेरो को ऑफिसर इज्जत वारो आ। बराबर इहा इज्जत इहा कुर्सी दुनिया ताईं महदूद आहे। पर रब्बे जुल जलाल फरमायो त मु अल्लाह जे नज़रुनि में उहो वधीक इज्जत वारो आहे जेको ज़ोर परहेज़गार आहे। थोड़ा ना सुभान अल्लाह दा जो वो इज्जत वारो आ जेको वधीक परहेज़गार आ। शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त राणे वटा रात नौ नियापो आइयो लधीसू लतीफ चे दातर कन्ना दात को कोन पुछे तो जात जेके आया से अघी वया। हिते जात जी गाल न हुंदी आ, नस्ल जी गाल न हुंदी आ, रंग जी गाल न हुंदी आ। जेको दिल मदीने वारे के दींदो आ उन जे आस्थाने ते मुहम्मदी मेला लगल हुंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सिंध सुहारी सजी सिंध वलियन सा भरी पई आ। सजी सिंध में अल्लाह वारन जा आस्थाना आहिनि। पर जेको करम जेको मेहरबानी दरबार करमपुर शरीफ में थींदी आ दादू वारन ते बिल खुसूस ही करमपुर शरीफ अल्लाह जे इनाम ऐं इकराम जो सिलो आहे। इहो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो इनाम आहे जो असां दादू वारन जे लाइ हे करमपुर शरीफ मौजूद आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं त वञी पंहिंजे महबूब सां मिलिया पर साईं अहिड़ा साहिबजादा तव्हां असांखे ॾिना जिन जी तरबियत इहा आहे जिन जो बि ज़िंदगी ईअं गुज़रे थी जो सुबुह ऐं शाम अल्लाह जे क़ुरान सां वास्तो आहे। घर में हुजनि मस्जिद में हुजनि जमात में हुजनि इस्लाह जी मुंहिंजा दोस्तो तरतीब ॾियनि था। जमात खे फ़क़ीरनि खे अल्लाह जे ज़िक्र जो सबक़ ॾियनि था। इहा तरबियत आहे त संदन जे बच्चनि खे संदस जी तरबियत आहे। साईं जो अहिड़ो फैज़ हुयो ख़ुदा जो कसम असां त साईं सां मिलंदा हुयासीं। फ़क़ीर ईंदा हुया, मोहब्बत वारा त ईंदा हुया, वाक़िफ़ माण्हू त ईंदा हुया, उन सां त भाकुर पाए मिलंदा हुया, उनखे त मोहब्बत ॾींदा हुया। पर जेको सुञापू न हूंदो हुयो, वाक़िफ़ न हूंदो हुयो, भली मेरा कपिड़ा हूंदा हुया त बि साईं उन सां मोहब्बत सां मुश्की भाकुर पाए मिलंदा हुया। साईं जी तबियत मुबारक हुंदी हुई। मुंहिंजा दोस्तो लंगर खां सवा कंहिंखे न छॾींदा हुया। जहिड़ो टाइम हूंदो हुयो जहिड़ो लंगर मौजूद हूंदो हुयो अक्सर करे मुंहिंजा दोस्तो हर माण्हू सां मोहब्बत सां पेश ईंदा हुया। हे अल्लाह वारनि जो इखलाक हुयो। तव्हां असांखे इहो दर्स ॾिनो त जेकॾहिं तव्हां ज़िंदगी में बि आख़िरत में कामयाब थियणु चाहियो था त अल्लाह जे वलियनि जे उन रस्ते ते अमल कंदासीं इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो थोड़ी देर जे लाइ तव्हां असां गॾु थिया आहियूं। इहो गॾु थियण हिते अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण को इहो आम मामूली ॻाल्हि न आहे। हे आम जलसो न आहे को कंहिं शहर जो कंहिं वॾेरे जी मुंहिंजा दोस्तो उन जे शान जो जलसो न आहे। हे अल्लाह जे दोस्तनि जो जलसो आहे। अल्लाह जे दोस्तनि जे शान जो जलसो आहे। अल्लाह वारे जो शान ऐं अल्लाह वारे जी ज़ुबान हूंदी। वरी चओ सुभान अल्लाह। जेके पोइते वेठा उहे चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह
शादलती बिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त कवल पाड़ू पातार में भौर फिरे आकाश त इश्क के शाबाश जह मोहब्बती मेड़िया अल्हम्दुलिल्लाह साईं तवनी जन्नत में पहुता जन्नत जा मजा माणन था पर मां सलाम पेश कया थो साईं जे साहिबजादा साईं मखदूम साईं मोहतरम खादिम हुसैन अंसारी साहब आई हजरत अल्लामा मौलाना हाफिज कुरान साईं मोहम्मद जमान साहब आई आलिम बा अमल उस्ताजुल उलमा हजरत अल्लामा पीर साईं इलाही बख्श अलमारूफ कुंडल साईं प्रोफेसर साईं सईद अहमद साहब जिन हेड़ो इज्तिमा कोठाए हिकड़ी स्टेज ते तवाई असा के हेतरन आलिमन जी जियारत जो बंदोबस्त कयो आ इयो साईं वरन जो एहसान आहे असा जे मथा चंद देर जे लाए चंद मिनटन जे लाए औ खिताबे दिल नवाज जे लाए अर्ज रखंदुस पांजे मोहतरम दोस्त हजरत अल्लामा साईं मौलाना खलीफा गुलाम रसूल करमी मेहड़ वारन जी खिदमत में पाण ईंदा ऐं खिताबे दिल नवाज करण फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यदना व मौलाना मुहम्मदिन खातमन नबिय्यीन وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الصفا والمروة من شعائر الله سبحان ربك رب العزة أما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين। सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी हजरत सैयद अब्दुल लतीफ चए मिट्टिय लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जी। उन्हनि जी अब्दुल लतीफ चए हजरत सैयद अब्दुल लतीफ चए मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम आचो आतण उन्हनि जी। निहायत वाजिबुल एहतराम मखदूम अहले सुन्नत हजरत साहिबजादा साईं खादिम हुसैन अंसारी साहब हाफिजुल कुदरान पीर तरीकत साईं पीर मोहम्मद जमान दामत बरकातुल आलिया उस्तादुल उलमा हजरत अल्लामा मौलाना मोहब्बतुन बारो नालो हजरत महबूब इलाही अलमारूफ पुनल साईं प्रोफेसर साईं मोहतरम जनाब सईद अहमद साहब ऐं सभई करमी फकीरो आशिको फकीरो अज असां जंहिं हस्ती जे दीदार ऐं हाज़िरी जे लाइ हाज़िर थिया हूं उहा हस्ती हज़रत महबूब इलाही जा वॾा साहिबजादा जंहिंजो नालो पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत मोहम्मद हसनुल्लाह अल मारूफ मिठड़ो साईं जिए उन्हनि जो नालो सुहिणो हुयो तीअं सीरत में सुहिणा हुया जिए उन्हनि जो जमाल सुहिणो हुयो तीअं उहे मोहब्बत वारा हुया। अल्हम्दुलिल्लाह हजरत किबला साईं खलीफा मोहम्मद मुरीद बयान कयो त नंढे वडे सां पंहिंजे मोहब्बतुनि सां पेश ईंदा हुया। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे कब्रनि ते किरोड़े रहमतुन नाज़िल फरमाए। ही जहान फना जो आ असांखे भी फना थियणो आ पर कमायो इन्हनि जवाननि सलाम इन्हनि जवाननि जो बचपनी खां वठी करे अल्लाह जे कामिल वलीअ जे
आगोश में उन्हनि जी पालना थी, तरबियत थी, वरी हिन ही इदारे ते वेही करे अल्लाह जे मखलूक जी खिदमत कयूं, रूहानी खिदमत, जिस्मानी खिदमत, सखावी खिदमत, मोहब्बत जी खिदमत, साईं जी खिदमत का केर भी ना वाक़ुफ़ ना है। अल्हम्दुलिल्लाह हर वक्त उन्हनि जे चेहरे ते मुरकज़ हूंदी। अल्लाह तबारक व तआला जे कुरान पाक मां हिन फ़कीर जेके लफ़्ज़ पढ़िया, इन सफ़ा वल मरवत मिन शाअरिल्लाह, बेशक सफ़ा ऐं मरवो ये मक्कतुल मुकर्रमा जे अंदर ब अज़ीम पहाड़ियूं आहिनि, जहाँ पहाड़ी जहाँ सरजमीन ते हजरत सैयदा अम्मा हाजरा सायो कयो दौड़ियो हुयो सोने इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे पानी जे तलाश जे लाइ, जहाँ सरजमीन ते हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी, उन जी वलिया मुरीदानी भी, घरवारी भी, कलमे पढ़ण वारी भी उन सरजमीन ते जोड़े कदम लगन। अल्लाह तबारक व तआला फरमाए, इन सफ़ा वल मरवत मिन शाअरिल्लाह, बेशक सफ़ा ऐं मरवो मु अल्लाह जे अज़ीम निशानन मंझा निशानी आहे। हजरत इब्राहिम जे वलिया ऐं घरवारी जा कदम उन सरजमीन ते लगन त उहा ज़मीन अजीम निशानन मंझा निशानी बणजे। पर जह मरकज ते जह दरगाह ते असी हाजिर थियाऊं, ही उहा दरगाह है जह करदाह जे जन्म दींदड़, ठाहींदड़, सजाईंदड़ हजरत कुतुबे दौरा, हजरत महबूबे इलाही नवर अल्लाह मरकदहू, उन्हनि जा खानदान दे नवाद हजरत साईं मोहम्मद रसूलुल्लाह, असां अल मारूफ मिठड़ो साईं, असां जा मुर्शिद, असां जा हादी सोना दिलबर साईं, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जा कदम हिन सरजमीन ते लगाइन। बुधायो त हू कदम जहां जगह ते सफाई मरवो बणियो आ, हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वलिया ऐं घरवारी जा कदम लगन था। अल्लाह कुरान में फरमाए थो त इहा इज्जत वारी जाइ आ, अल्लाह जे निशानन में जा अजीम निशानी आ। पर जहां जगह ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कामिल अकमल आलिम रब्बानीन ऐं कामिल वली जा कदम लगन, बुधायो त उन सरजमीन जो छा शान हूंदो। सारी रात सुबहान जागी जन याद कयो, हजरत सैयद अब्दुल लतीफ चए मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे। असांजी दुआ आ त जीअं असां तव्हां सभिनी जे मथां हिन मरकज़ खां मेहरबानियूं थियूं, पटका मिलिया आहिनि, ॾाढ़ियूं मिलियूं आहिनि, सुन्नत ते हलण मिलियो आहे, अल्लाह अल्लाह सिखियो आहे, त इंशाअल्लाह ही मरकज़ क़यामत ताईं शादाबाद हूंदो। दुआ फरमायो त साईं जो फैज़ अॼु ॾींहं ते बि आम जारी सारी आहे। अल्लाह तबारक व तआला साईं जे बचड़नि खे बि आलिम सालिह दीनदार शरीयत सां सिंगारल बणायो आहे। अल्लाह तबारक व तआला साईं जी मेहरबानी ऐं साईं वारनि जे साहबजादनि जो सायो असां तव्हां ताईं देर ताईं कायम हुजे। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई जो सुभान अल्लाह। ही आहे मुझे मुर्शिद सोने दिलबर साईं जो फैज़। अल्हम्दुलिल्लाह हिन करमी जमात जे मथा अल्लाह जो खास करम आहे, जो साईं जी निगाह जो यो असर आहे। ही हुया मोहतरम हजरत अल्लामा साईं मौलाना खलीफा गुलाम रसूल भट्टी करमी साहब मेहड़ वारा। हिन वक्त नाज शरीफ जे लाइ अर्ज़ रखंदुस फकीर राशिद हुसैन करमी जी खिदमत में पाण ईंदा ऐं नाज शरीफ जो नजरानो पेश कंदा। दोस्त जेके मोटरसाइकिल हिन मोरी खां ओरे पासे काहे आया आहिनि, जेके हिन पिंडाल में मौजूद हुजन त बिराए मेहरबानी करे उहे गादियूं परते करे बिहारियो। इंतजामिया वारनि सां सहकार कयो। तव्हां असां सभिनी जो प्रोग्राम आहे, असां सभु मेज़बान आहियूं। जन दोस्तनि जूं गादियूं हिन मोरी दरगाह शरीफ वारी मोरी खां अॻिते टपी आयूं आहिनि। बिराए मेहरबानी करे उहे वञी पंहिंजूं गादियूं परते बिहारनि, इंतजामिया वारनि सां सहकार कनि।
मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह छागाल मदीने जे गली गली सुरहिया खुशबू वापसीने जे बावाज़ बुलंद मिली करे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुस्तफा नज़र करम फरमाइया तदहिते अज ही जमायत आइया चो सुभान अल्लाह है मुस्तफा नज़रे करम फरमाइया तदहिते अज ही जमायत आइया है तदहिते अज ही जमायत आइया वाह जो मैं फिल्म अज ही रंग वाह जो मैं फिल्म अज ही रंग हर तरफ सल्ले अला जी भाइया तदहिते अज ही जमायत आइया मुस्तफा नज़रे करम फरमाइया तदहिते अज ही जमायत आइया हर तरफ का नूर जो वसकारिया हर तरफ का नूर जो वसकारिया सजण जी सुरहान सबके आइया तदहिते अज ही जमायत आइया मुस्तफा नज़रे करम फरमाइया तदहिते अज ही जमायत आइया दिल पर सायते अज करम थी ताकिरो दिल पर सायते अज करम थी ताकिरो घोर पिरी दिल जी घाइया तदहिते अज ही जमायत आइया मुस्तफा नज़रे करम फरमाइया तदहिते अज ही जमायत आइया सुभान अल्लाह चवण में सुस्ती न कयो सब चो सुभान अल्लाह जेके दोस्त दरवाजे ते बीठा आहिनि उन्हनि जी खिदमत में अर्ज़ा त साम्हूं अची वेहो जेके दोस्त बाहर घुमी फिरी रहिया आहियो उन्हनि जी खिदमत में भी अर्ज़ आहे त वज़ू करे साम्हूं हिन नेक रूहानी क़ुरानी महफ़िल में अची वेहो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान करीम जी तिलावत थी चुकी है नाज़ शरीफ ऐं किताबात जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे हिन वक्त मुख्तसर टाइम जे अंदर खिताबे दिल नवाज जे लाइ अर्ज़ रखंदुसि हज़रत अल्लामा मौलाना सईद खलीफा मोहम्मद हुसैन करमी नसीराबाद वारन जी खिदमत में पाण जमात सूदो हिन प्रोग्राम में शरीक आहिनि असीं साईं जी जमात के खलीफे साहब जे खिदमत में दिल जे गहरान सां भलीकार चऊं था साईं हज़रत अल्लामा साईं मोहम्मद हुसैन जी खिदमत में अर्ज़ात पाण ईंदा तव्हां असांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण फरमाईंदा
नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम।